नाज़रीन अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातहू। अॼु असां खैरपुर मीरस खां तक़रीबन 15 किलोमीटर फ़ासिले ते शादी शहीद सैयद बादशाह जी दरगाह ते आया आहियूं। दरगाह ॾिसी ॾाढी मायूसी थी जो अंदरि त काफ़ी उनजो शीशे जो कमु थियलु आहे, पर ॿाहिरि उनखे न प्लस्तर थियलु आहे, न को कलर बि सही उन में आहे, जंहिंजे करे ॾाढो अफ़सोस थियो। ऐं मुंतज़मीन खे इन तरफ़ ख़्यालु ॾियणु खपे। हीअ दरगाह बि तमामु घणी मशहूरु आहे। असां जॾहिं नंढा हूंदा हुआसीं तॾहिं बि ॿुधंदा हुआसीं, ऐं जॾहिं बि खैरपुर मीरस ईंदा हुआसीं त खैरपुर मीरस जे मेन रोड ते हिकिड़ो वॾो पंहिंजो नालो लिखियलु हूंदो सैयद शादी शाह शहीद जो। पर जॾहिं अॼु हिते आयासीं त ग़ालिबन 2-2:30 बजे जो टाइम हुयो, गर्मी बि तमामु घणी हुई, इन्हीअ जे करे शायदि को माण्हू कोन हुयो, ऐं दरगाह बि जेका आहे सा का एॾी बहितर नमूने सां जोड़ायल कोन हुई। पर बहरहाल असां हिते अची इनखे जेको आहे सो ईसाले सवाबु कयोसीं। तव्हांखे गुज़ारिश आहे त महिरबानी करे असांजे हिन चैनल ब्यूटी ऑफ सिंध 786 खे सब्सक्राइब कयो ऐं उन जे बेल आइकान बटण खे प्रेस करे असांजा व्लॉग ॾिसी उन्हनि खे लाइक कयो ऐं पंहिंजनि दोस्तनि खे शेयर कयो त तव्हांजा शुक्रगुज़ार रहंदासीं। साईं ॾिसो तव्हां केॾी सुठी अंदरि गुलकारी थियलु आहे, मीनाकारी थियलु आहे, शीशकारी थियलु आहे, पर ॿाहिरां दरगाह शरीफ़ ॾे को बि ध्यानु न ॾिनो वियो आहे। ऐं ॿाहिरि प्लस्तर बि रही पिया आहिनि ऐं कलर बि जेको आहे पुराणो थी वियो आहे तमामु। मुलाहिज़ा फ़रमायो। हिन खां पोइ वरी असां ॿी दरगाह ते वञण वारा आहियूं, ऐं उहा बि तव्हांखे हिन सां गॾु ई ज़ियारत कराईंदासीं। तमामु ख़ूबसूरत आहे अंदरि, पर ॿाहिरि जेको आहे इन तरफ़ ध्यानु न ॾिनो वियो आहे। ऐं आहे बि सहरा में, जिते तमामु आबादी परे परे आहे। हाणे असां वरी हिकिड़ी ॿी दरगाह ते हलंदासीं ऐं उन जी तव्हांखे ज़ियारत कराईंदासीं। नाज़रीन, शादी शहीद सैयद बादशाह जी दरगाह जी ज़ियारत खां पोइ मां हितां 1 किलोमीटर जे फ़ासिले ते ॿी दरगाह हुई, उते हली आयो आहियां, जेका शतन शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह जी दरगाह आहे। हिते मूंखे तव्हां ॾिसी रहिया आहियो, ही शतन शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह जी दरगाह आहे, जेका जबल ते तमामु मथे आहे। घटि में घटि 700-800 फुट जबल आहे मथे, हिकिड़ो वॾो जबल टकरी आहे, उन ते हिन बुज़ुर्ग जी दरगाह आहे। मोटर साइकिल हुजण जे करे मां उन ते मथे चढ़ी आयुसि, न त शायदि मां मथे न अची सघां हा, एॾी चाढ़ी हुई। हीअ उन जी दरगाह आहे, हीअ उन जो ॿाहिरियों नज़ारो आहे। मुलाहिज़ा फ़रमाईंदा, हीअ दरगाह तमामु मथे हिकु जबल ते आहे, ऐं ही 3 भाउर आहिनि। हिकिड़े जो नालो वॾे जो जबल दीन बुखारी नालो आहे, ऐं हिन साईंअ जो नालो शतन शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह आहे, ऐं 3 बुज़ुर्ग हिननि जो भाउ आहे, उन जो नालो आलम शेर शाह बुखारी आहे। टिनी जूं दरगाहूं हिते हिक ॿिए जे भरिसां ई आहिनि। हीअ अलाह अज़्ज़ व जल जा नाला लिखियल हुया जेके तव्हां ॾिठा। ऐं हीअ ॾिसो, हीअ जबल जो नज़ारो, टकरियूं आहिनि, जिन में वॾी टकरी हीअ आहे, ॿियूं नंढियूं नंढियूं टकरियूं आहिनि मथे, ऐं सॼो अलाए को हीअ जबलनि सां भरियो पियो आहे। चइनी पासनि खां जबल आहिनि, विच में रस्ता ठहियल आहिनि, उहे बि कचा रस्ता ठहियल आहिनि। पर जीअं त हिते ॻाढ़ी वारी आहे, रेतीअ वारी, ऐं हीअ जेका दरगाह हेठि नज़र अचे थी, इहा जबल दीन बुखारी रहमतुल्लाह अलैह जी हीअ दरगाह आहे। हिन मथे वॾे जबल ते हितां जे रहायशनि ॿुधायो त वॾा घर ठहियल आहिनि,
हीअ दरगाह आहे साईं शतन शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह जी। त हिन मथे जबल ते वॾा घर ठहियल आहिनि, पर जेके हाणे 200-300 साल गुज़री वञण जे करे कुझु क़दुरु ड्रही पिया आहिनि, पर पोइ बि उन्हनि जा निशान ज़ाहिर आहिनि। मूंखे उन्हनि चयो त तव्हांखे मथे वठी हलूं, पर मां उन्हनि सां इनकार कयो त एॾो मथे जबल मां चढ़ी कोन सघंदुसि। तमामु ख़ूबसूरत नज़ारो आहे, पर माण्हू घटि हुजण जे करे हीअ मस्जिद शरीफ़ आहे जेका तव्हां ॾिसी रहिया आहियो, तमामु ख़ूबसूरत मस्जिद ठहियल आहे नंढी, छाकाणि जो हिते जमायत तमामु थोरी थींदी हूंदी, पर हितां जे रहायशनि ॿुधायो त 5 ई वक़्त हिते निमाज़ थींदी आहे। ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहू लहुल मुल्क व लहुल हम्द युहयी व युमीत व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर अस्तगफिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबि व अतूबु इलैह या हय्यु या क़य्यूम बिरहमतिक अस्तगीस या हय्यु या क़य्यूम बिरहमतिक अस्तगीस या हय्यु या क़य्यूम बिरहमतिक अस्तगीस। हीअ ॾिसो, मस्जिद जे चइनी पासनि खां तव्हांखे जबल नज़र ईंदा, ऐं हीअ दरगाह आहे साईं आलम शेर शाह बुखारीअ जी, जेको अशोक कलर में तव्हांखे नज़र अची रही आहे। इहा रुॻो मरकज़ शरीफ़ ठहियल आहे मथे, बाक़ी कुबो बुबो उनखे कोन्हे। हीअ ॾाकण आहे जंहिं तां मथे चढ़ी वञिणो हो, पर मां मथे चढ़ण जो सतु न पियो सारे सघां, पर पोइ हितां जो फ़क़ीर हुयो हिकिड़ो बुज़ुर्ग, उन्हीअ जेको आहे सो मूंखे दिलि ॿधाई ऐं पोइ असां मथे चढ़ी वियासीं। इहा साम्हूं दरगाह आहे, अशी नज़र अची रही आहे। थोरे वक़्त में मथे चढ़ी वेंदासीं, तव्हांखे ॾेखारींदासीं। हीअ मुलाहिज़ा फ़रमायो, हीअ मरकज़ शरीफ़ आहे साईं आलम शेर शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह जी। हिते मूंखे हीअ फ़क़ीर जेको हाणे तव्हांखे ॾिसण में ईंदो, उहो वठी आयो। हीअ आहे उहो फ़क़ीर जेको मूंखे मथे वठी आयो हिन दरगाह ते वेठल। नाज़रीन, मां तव्हांखे हिकु गुज़ारिश कंदुसि त जेकॾहिं तव्हां अञा ताईं मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं साईं हीअ दरगाह आहे हेठि जेका ठहियल आहे जबल ते, जबल दीन बुखारी, हीउ वॾो भाउ आहे इन्हनि ॿिन्ही भाउरनि जो। हीअ उन जी मरकज़ शरीफ़ आहे। सो नाज़रीन, तव्हां जेकॾहिं अञा ताईं मुंहिंजो यूट्यूब चैनल ब्यूटी ऑफ सिंध 786 खे सब्सक्राइब न कयो आहे त महिरबानी करे उनखे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकान जे बटण खे प्रेस करे असांजा वीडियो ॾिसी उन्हनि खे लाइक कयो ऐं उन्हनि खे शेयर कयो त तव्हांजा शुक्रगुज़ार रहंदासीं। मूं हिन दरगाह ते बि ईसा